हल त तव्हां ॾाढा सुठा ॿुधाया, पर इन्हनि सभिनी ॻाल्हियुनि में हिकिड़ो सुवाल इहो थो पैदा थिए त हिन वक़्तु जेका मौजूदा मिसाल जेकॾहिं मेन स्ट्रीम पॉलिटिक्स खां ई पाण शुरूआत कयूं त जेका सूरत हाल असां ॾिसूं था उन में तव्हां कहिड़ो कहिड़ो तरफ़ तजवीज़ कंदो जंहिंमें सिंधी माण्हुनि खे मेन स्ट्रीम पॉलिटिक्स में उनजो हिसो थियणु घुरिजे? उन में पहिरीं ॻाल्हि त इहा आहे त मेन स्ट्रीम पॉलिटिक्स तॾहिं करे सघंदो जॾहिं उनजो पेरु पंहिंजे माण्हुनि में खुतल हूंदो। पंहिंजे माण्हुनि में पेरु खुपाइण जे लाइ तव्हांखे जेको असां कॾहिं न कयो आहे उहो कमु करिणो पवंदो। यानी तव्हांजी कनेक्टिविटी हिकिड़े आम माण्हूअ सां हुजणु खपे, मासिस सां हुजणु खपे, हारियुनि सां हुजणु खपे, मज़दूरनि सां हुजणु खपे, लोअर मिडिल क्लास सां ऐं मिडिल क्लास सां सभिनी सां जेको आहे सो ख़ासि तरह जेको मासिस, छो त मासिस जी जेका इकोनॉमी आहे उहो हुननि ते डिपेंड। तव्हां चओ था त असां हीअं कंदासीं या हीअ चेंज आणींदासीं ऐं माण्हू असांखे वोट ॾींदा, माण्हू तव्हांखे कॾहिं वोट न ॾींदा जेसि ताईं तव्हां उनजे पर्सनल ज़िंदगियुनि में या उनजी जेका पर्सनल इकोनॉमीअ में तव्हांजो जेको आहे सो को हिसो न हूंदो, या तव्हांजे ज़रिए हुननि जा के समाजी या पुलिस जा ॿिया टिया मसइला हल न थींदा। त हिकिड़ो त जेको आहे इहो आहे। उन सां माना असांजे सियासत में कॾहिं इहो न थियो आहे, सिर्फ़ु वॾेरे ईअं कयो, भुटे साहिबु ईअं कयो, पोइ वरी वॾेरो हुनखे अर्गमाल करे वेही रहियो। छो त मुसीबत हिते इहा आहे त हिते ॿ कारोबार था हलनि। हिकु सिंध जो कारोबार आहे, माना सिंध जो नालो वठी अहिड़ा त जेके आहिनि से कम कया था वञनि, खांचाया था वञनि, चेयर वठी थी वञे, उहो थो वञे ऐं कमु हुनजो बि तड़ितो थिए। ॿियो जेको आहे वरी हिकिड़ो आहे वॾेर को हिसो जंहिं वरी भुटे जो कारोबार कयो आहे। भुटे जे बुनियादी फिलासफ़ीअ जे ख़िलाफ़ आहिनि। भुटो जेको आहे सो आम मासिस ऐं उनजो माण्हू हुयो, उहो हिकिड़ो उन जेको आहे सो ताक़त जो सरचश्मो अवाम ईअं चवंदो हो, पर हुननि ताक़त जो सरचश्मो चंद मुफ़ाद परस्तनि खे करार ॾेई उॾे हलियो। तंहिंजे करे इहो जेको आहे सिंध ऐं भुटे जो कारोबार बंदि करिणो पवंदो ऐं जेका पॉलिटिकल पार्टी ठाहे वञे या जेका बि थिंक टैंक आहे जेको उनजो कनेक्शन माण्हुनि सां हुजणु खपे। ऐं वॾी ॻाल्हि इहा आहे त रुॻो मसइलो असां वटि न आहे, मसइलो ईअं न आहे त पंजाब जा माण्हू रुॻो ख़ुशि आहिनि या समूरा ख़ुशि आहिनि। ईअं हर हंधि तव्हांखे माण्हू मिलंदा, उन्हनि सां कनेक्टिविटी जेका करणी पवंदी। ऐं तव्हांखे हीउ जेको असांजे लाइ मशहूरु आहे त असांजा जेके कॉम्प्रेस जा अहिड़ा माण्हू आहिनि जेके सिंध जी ॻाल्हि कनि था, उहे ॼणो त इंडिया खां मुतासिर आहिनि। सो इहा ॻाल्हि न आहे। हक़ीक़त में इहा आहे त इहो जेको पंजाब आहे इहो ई इंडिया जो हिसो हुयो ऐं अॼु खां बल्कि जेको आहे सो हीउ जेको हुयो 1000 साल क़बले मसीह में बि सिंध जा माण्हू, इंडस वैली जा माण्हू गंगा जमुना वैली जे माण्हुनि सां विढ़िया हुआ। तव्हां जेके ॿुधंदा हूंदव कुरुक्षेत्र जे मैदान ते महाभारत जी जंग थी, उन में असां हुआसीं, पर असांजे इंडस वैलीअ वारनि हारायो। हालांकि उहे पहलवान बि हुआ, बहादुर बि हुआ, पर हुननि जे साज़िशुनि जे करे इहो थियो। उनखां पोइ जेकॾहिं सॼी मुग़ल सरकार ऐं उनखां चंद्रगुप्त मौर्य उन ज़माने में बि हुननि असां ते कब्ज़ो कयो। उनखां पोइ जेका आहे सा जेकॾहिं समन जे ज़माने में ॾिसो, सुमरन जे ज़माने में ॾिसो त सदाईं जेको आहे सो सिंध मुग़लनि जे ख़िलाफ़ु विढ़ंदी आई ऐं हीअ माण्हू मुग़लनि सां गॾु आहे। तंहिंजे करे असांजो हुन सां को वास्तो न, असांखे पंहिंजे लैंड सां वास्तो आहे, पंहिंजे इंडस वैलीअ जे माण्हुनि सां वास्तो आहे। सभ खां पहिरियों त इहो पंहिंजे मथां दाग़ लाथो वञे त असां जेको आहे सो को इंडिया ज़िद आहियूं या उन्हनि जा माण्हू आहियूं। न असां हुयासीं, न आहियूं ऐं न थींदासीं। शायदि ई थी वञनि, पाण न थींदासीं, पाण थियूं पंहिंजनि माण्हुनि जा माण्हू। तंहिंजे करे मेन स्ट्रीम पॉलिटिक्स करण लाइ इहो ज़रूरी आहे त तव्हांखे इस्टेब्लिश मां आइसोलेट न कयो वञे ऐं उनजे लाइ ज़रूरी आहे त तव्हां पंहिंजी जेका पॉलिसी जा बुनियाद उहे रखो जेके यानी की सभिनी जे मुफ़ाद ऐं फ़ाइदे जा हुजनि। तो मुंहिंजे ख़्याल में इहो आहे। ऐं मतिलबु मासिस जी पॉलिटिक्स करे पोइ सभिनी सां कनेक्टिविटी करे ऐं पाकिस्तान लेवल जी कजे। ऐं जेको ॾिसो न असां पॉलिटिक्स त कई न आहे, पॉलिटिक्स तॾहिं कंदा आहियो आसिफ ज़रदारी पॉलिटिक्स करे थो, हाणे आयो आहे चए थो बाबा मां असेंबली में बीहंदुमि। इहो उनजे करे त हुनजे हथ में कुझु आहे। हीअ जेके सानियामंद या प्रोग्रेसिव या नेशनलिस्ट या साफ़ या इन्हनि वीचारनि जे हथ में त कुझु आहे ई कोन। पहिरियों त असां हीअ जेका थिंक टैंक ऐं पंहिंजी तंज़ीमकारी करे इदारा ठाहे उन पोज़ीशन में अचूं त असां पॉलिटिक्स करे सघूं जो मेन स्ट्रीम जी पॉलिटिक्स बि जेको आहे चई सघूं त भाई हीअ मेन स्ट्रीम जी पॉलिटिक्स आहे। सही, पर तव्हांखे इहो नथो लॻे त तव्हांजे सॼे इन हल में इहो तमामु लॉन्ग टर्म प्रोसेस नज़र अचे पियो? मां इन जे करे ई चयो त ईअं पियो लॻे त
त हे असां वारो हिसो जेको आहे मुल्क ख़ासि तौर या ॿियनि जी बि ॻाल्हि कई पर सिंध सूबे जी ॻाल्हि कयूं त उहो बादशाह त ॾे पियो वञे। छा तव्हांखे लॻे थो त भला जेकॾहिं को पार्टी खोले बि सही कहिड़ो बि सुठो नालो सुठो प्रोग्राम ॾिए त माण्हू उनखे वोट कंदा? सवाल ई पैदा नथो थिए। यूसी बि न खटी सघंदो अॻे वांगुरु। तंहिंजे करे ॻाल्हि इहा आहे त वाक़ई इहा ॻाल्हि आहे त ओलीगार्की बि आहे, बादशाह तरफ़ वञे पियो, पर माण्हुनि जो त नुक़सानु आहे न। तव्हांजी जेका बि बजट आहे उनजो घणो परसेंट त माण्हुनि ते ख़र्च थो थिए, कुझु बि नथो थिए। उहो जेको आहे त तव्हांखे ख़बर आहे त घणी परसेंटेज वञे थी ऐं किन माना शोबनि में त 100% वञे थी। जेकॾहिं सिंध बैंक जेको आहे के 43 अरब गुज़िरियल साल ताईं सिंध गवर्नमेंट ॾिना हुया, माना उनखे सिंध गवर्नमेंट फिनांस कंदी आहे। उहे 43 अरब 10 सालनि जे बग़ैर इंट्रस्ट जे 10 सालनि लाइ सिर्फ़ु हिकिड़ी धुर खे ॾिना विया जेका हुकुमरान धुर जी मेन कंपनी आहे। उन मां नालो न सवां जंहिंजी ऑफिसुनि ते छापो बि लॻो हाणे ताज़ो जंहिं साहु वॾो लहे पियो। त मतिलबु इहो आहे त हाणे जेको आहे 1 रुपयो बि ॿिए माण्हूअ जो हक़ु न हो त उनखे लोन ॾिनो वञे त जेको आहे सो जेको 10 साल जंहिं ते इंट्रस्ट बि न आहे। अहिड़े नमूने सां हाणे ॻाल्हियूं कबियूं घणियूं त वरी पोइ घणियूं वरी मसइला थी था वञनि। तंहिंजे करे ॻाल्हि इहा आहे त इहा ॻाल्हि बराबरि लॻे थो तॾहिं इहा ॻाल्हि बराबरि लॻे थी त हीअ लॉन्ग टर्म आहे, पर सिर्फ़ु इहो ई त आहे। भला हाणे जेकॾहिं ॾिसूं गुज़िरियल दफ़े असांजे सानियावंदनि दोस्तनि साफ़िन सभिनी जेको आहे सो कोशिशि कई गुज़िरियल इलेक्शन में हिकिड़ी ॿी पार्टीअ खे जेका पीराणी पार्टी आहे त उनजे वसीले सभु गॾिजी जेका कयूं था। पर हाणे मसइलो इहो आहे त हिते त सभई हिकु जहिड़ा आहिनि, रेट मुख़्तलिफ़ आहिनि, तरीक़ा मुख़्तलिफ़ आहिनि। तंहिंजे करे इन तरीक़े मां कॾहिं बि पाण खे कुझु मिलणो न आहे। टको पैसो जेका उमेद रखी सघूं था उहे असां कंहिं विचें तबिके मां रखी सघूं था, कुझु साफ़ी दोस्तनि मां रखी सघूं था, कुझु जेको आहे सो विचें तबिके जा ॿिया जेके सानियावंद जेके वीचारा डेविएट थी वञी माल ते किरिया आहिनि उन्हनि मां बि वरी टको पैसो रखी सघिजे थो। त उहे जेके आहिनि से उन पैसे खे इन तरीक़े सां हासिलु करण खे छॾे करे बिज़नेस या उनजे थ्रू उन खां वधीक पैसो कमाए सघनि था ऐं रेस्पेक्ट बि कमाए सघनि था। तंहिंजे करे ॻाल्हि आहे त तरीक़ो त इहो ई आहे न। भला हाणे ॿियो कहिड़ो तरीक़ो कयूं? भई प्यूटन खे दावत ॾियूं त अॼु एटमी हमिलो कर, त उहो त थी नथो सघे। ॿुधायो न। रेयर केस आहे त अॼु डॉक्टर अब्दुल करीम राजपर साहब हिते स्टेज ते ऑडियंस जे साम्हूं कंहिं ओपन फोरम ते मौजूदु आहिनि। हालांकि सिंधी मीडिया जा मालिक बतौर सिंधी मीडिया जे मालिक हुजण जे हू कॾहिं पंहिंजी ॿियनि प्रोग्रामनि में त छा कॾहिं पंहिंजी स्क्रीन ते बि हू न आया आहिनि। सो अॼु इहा हिकिड़ी अपॉर्चुनिटी आहे त असां उन्हनि सां गुफ़्तगू कयूं ऐं उनजो तारुफ़ जेको मां तव्हांखे सवेल ॿुधायो त मां कंहिं कहाणी वारे अंदाज़ में ॿुधाइणु चाहियां थो, छो जो मूंखे पर्सनली उन हवाले सां काफ़ी मालूमात आहे। त पाण पंहिंजे नौजवानीअ जे दौर में हिकिड़ो ख़्वाबु ॾिठऊं ऐं उहो ख़्वाबु सिंध जी सियासी समाजी ऐं इक़्तिसादी ख़ुशहालीअ जो। उन ख़्वाब जी साभिया लाइ हिकु पॉलिटिकल पार्टी जी चूंड करे उन में शामिलु थिया ऐं बतौर सियासी एक्टिविस्ट जे उन में पंहिंजो भरपूर किरदारु अदा कयो ऐं सिंध ऐं पाकिस्तान जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में मुख़्तलिफ़ माण्हुनि सां कचहरियूं कयूं, ख़्यालनि जो एक्सचेंज कई ऐं काफ़ी अरसो उन तनज़ीम में ॾियण खां पोइ हिकिड़े ॾींहुं ॾिठऊं त शायदि हिन गस ते मुंहिंजे ख़्वाबनि जी साभिया मुमकिन न आहे त बहितर आहे त जल्दी हिन खां किनारा कश थिजे। ऐं उन खां पोइ पाण पंहिंजी ज़ाती क़िस्म जे सरगर्मियुनि में मसरूफ़ थी विया ऐं वरी कुझु अरसे खां पोइ हिकिड़े कामयाबु एंटरप्रेन्योर ऐं बिज़नेसमैन जे बतौर असांजे समाज जे अॻियां निर्वार थिया
ऐं पंहिंजे जेका उन कामयाब बिज़नेसमैन जे पोयां ज़ाहिर आहे पैसो बि हूंदो आहे, उहा जेका जमा पूंजी हुई उहा हिकु नए सफ़र ते उनजो आगाज़ कंदे सिंध टीवी जो बुनियादु विधो ऐं उहो असल में उहो साॻियो ई ख़्वाबु हो जंहिंजो उहो सफ़र सिंध टीवी जे प्लेटफॉर्म तां बि जारी रखियो। सिंध टीवी पहिरीं ॻाल्हि त इहा आहे त हिकिड़ो सिंध में मुतबादिल इलेक्ट्रॉनिक मीडिया सिंधी मीडिया जे बतौर आई ऐं उनजा काफ़ी फ़ाइदा पिया। हिकिड़ो कॉम्पिटेटिव इन्वायरमेंट जॾहिं क्रिएट थिए थो त उनमें क्वालिटी अचे थी, इहो फ़र्क़ु त पियो ई पियो। पर इन सॼे में हिकिड़ो वैल्यू इहो ठाहियो वियो त प्रोफेशनल जर्नलिज़म सां गॾोगॾु कमिटेड जर्नलिज़म खे बि गॾु खणी हलिजे, ताकी जेके बि अवामी मफ़ादनि मुताबिक़ ॻाल्हियूं थियनि थियूं उन में अवाम जे पारां जर्नलिस्ट या मीडिया जो को बि फोरम दुर थी अचे, सिर्फ़ु प्रोफेशनल थी न अचे। ऐं उनजो नतीजो इहो हुयो जो सिंध टेलीविज़न जूं जेके बि डॉक्यूमेंट्रीज़ रिपोर्ट्स या इवन टॉक शोज़ हलिया उन्हनि एतिरो तहलको ज़रूरु मचायो जो मुशर्रफ जे दौर में पाकिस्तान जो पहिरियों चैनल हो जंहिं ते पाबंदी पई ऐं पोइ उहा तमामु ॾुखियूं हालतुनि खां पोइ ऐं मुश्किलातुनि खां पोइ उहो चैनल वरी बहाल थियो। इन दौरान ई हिकिड़ो ॿियो इनिशिएटिव वरितो वियो डॉक्टर साहब जे पारां, उहो हुयो इंडस पीपल्स फोरम जो क़ाइमु करणु। हाणे इहो ख़ुदि उन जंहिं ख़्वाब जो मां तव्हां सां तस्करो कयो उनजो तसलसुल हुयो त हिकिड़ो मीडिया ते पंहिंजे ख़्यालनि मुताबिक़ ऐं आवाम जे रिक्वायरमेंट मुताबिक़ शयुनि हलाइण सां गॾोगॾु हिकिड़ो अहिड़ो फोरम ठाहिजे जंहिं ते कलेक्टिव विज़डम ऐं कलेक्टिव लीडरशिप सां जी अप्रोच सां सॼे पाकिस्तान जी इंटेलिजेंसिया ऐं प्रोग्रेसिव पॉलिटिकल लीडर्स जेके आहिनि या प्रोग्रेसिव पॉलिटिकल एक्टिविस्ट जेके आहिनि उन्हनि खे गॾु कजे ऐं उहो फोरम बि तमामु भरपूर अंदाज़ में सॼे मुल्क में उन्हनि कॉन्फ्रेंसिस कयूं, जंहिंजी मूंखे हिकिड़ी कॉन्फ्रेंस यादि आहे पहिरीं उहो ॾाढो इंतिहाई सेंसिटिव इशू हो जंहिं ते कई वई त क्राइसिस ऑफ स्टेट एंड द क्वेश्चन ऑफ इट्स सर्वाइवल। असांजी पाकिस्तान जी रियासत जा बहरान ऐं उन जे सर्वाइवल जे बारे में जेके सवाल आहिनि त उहो कीअं सर्वाइव करे सघे थी, उन में कहिड़ा स्टेप्स ऐं एक्शन खणणु घुरिजनि। इन मौज़ूअ ते दानिश्वर पूरे मुल्क जा, सिर्फ़ु सिंध जा न पूरे मुल्क जा दानिश्वर मौजूदु हुया ऐं उहो बि ॾाढो हिकिड़ो पुरमग़ज़ बहस मुबाहिसो ऐं डिस्कोर्स कलाकनि जा कलाक पंहिंजे टीवी चैनल ते लाइव नशर कंदा रहिया। सो मूंखे ख़बर न आहे त इहो डॉक्टर साहब जो ख़्वाबु साबिया कॾहिं थींदो, उमेदु ज़रूरु आहे, पर उन ख़्वाब ते जे साबिया लाइ रस्तो या दग जेको आहे उहो डॉक्टर साहब पंहिंजी कोशिशुनि सां वठंदो पंहिंजे वित वसआर अचे पियो। ऐं असां जेको अॼु जंहिं मौज़ूअ ते असां गुफ़्तगू कंदासीं उहो त पहिरीं असांखे मौज़ू इहो ॿुधायो वियो त रिनेसांस ऑफ सिंध पास्ट प्रेज़ेंट एंड फ्यूचर, उहो ॾाढो वसी मौज़ू आहे। असां चाहियोसीं पिए त आम फ़हम ऐं महदूद मौज़ू हुजे, छो जो कलाक जो असां वटि टाइम हूंदो ऐं उन में जीअं शयूं कवर बि थी सघनि चङे अंदाज़ पे। इन जे करे मौज़ू जेको आहे उहो आहे सिंध जी सियासी समाजी ऐं इक़्तिसादी बहरान ऐं उन जा हल। हाणे इहो ख़ुदि हिकिड़ो वसी मौज़ू आहे, पर इनखे बि कंहिं मख़सूस पीरियड ताईं कोशिशि कंदासीं त असां महदूद कयूं ऐं जीअं तव्हांखे बि पार्टिसिपेशन करण जो ऐं सवाल जवाबु करण जो मौक़ो मिली वञे। सो डॉक्टर साहब इन सिलसिले में पहिरीं तव्हांखे 10 मिंटनि जो टाइम आहे त तव्हां जेको मौज़ू तव्हांखे ॿुधायो आहे इन हवाले सां तव्हां पंहिंजनि ख़्यालनि जो इज़हार कयो त उनखां पोइ सवालनि जवाबनि जो सिलसिलो शुरू कजे। अमीर, मौज़ू त काफ़ी हक़ीक़त में ड्रिगो आहे ऐं उन सां 10 मिंटनि में त माण्हू ॻाल्हाए नथो सघे, पर टिप्स में पोइ ॻाल्हाइणो पवंदो। तो तव्हां चयो आहे त सिंध जो बहरान, तो सभ खां पहिरियों इहो आहे त
सिंध जी हिन वक़्तु हालत जेका आहे उहा तमामु जेको आहे सो पोइते पियल आहे। जेकॾहिं दुनिया खे ॾिसिजे या जेके दोस्त दुनिया में ॿाहिरि घुमनि फिरनि था, उतां जे माहौल, उतां जो इंफ्रास्ट्रक्चर, उतां जे तालीम ऐं उतां जे जेको आहे सो माण्हुनि जी ज़हनी आज़ादी ऐं जहिड़ो उनजो अमल हले थो, उन हिसाब सां ॾिसूं त ईअं थो लॻे त ॼण असां गारनि मां हाणे ॿाहिरि निकिता आहियूं। न पाण वटि को इंफ्रास्ट्रक्चर आहे, न पाण वटि को एजुकेशन जो सही सिस्टम आहे, न माण्हुनि जी का सोशल सिक्योरिटी आहे या कंहिंखे बि कंहिं क़िस्म जी सिक्योरिटी आहे। तंहिंजे करे इहो माना असांजी पोज़ीशन आहे। ॿियो त हलो ॿाहिरिनि मुल्कनि खे त छॾियो, पर रुॻो असां पाकिस्तान जे ॿियनि सूबनि जे भेट में बि ॾिसूं था त असांजी हर शइ खंडरात, तालीम तबाह ऐं इंफ्रास्ट्रक्चर न हुजण जे बराबरि आहे। ताज़ो जेकॾहिं तव्हां पंजाब वञो था, वेंदा हूंदा दोस्त सभई, ॾिसंदा त पंजाब में छा त रोड रस्ता आहिनि, छा त जेको आहे सो पंहिंजो पब्लिक ट्रांसपोर्ट आहे ऐं बाग़ बाग़ीचा लॻा पिया आहिनि ऐं साफ़ु सुथिरो लॻो पियो आहे ऐं रोज़गार जी हरू भरू एॾी परेशानी न आहे जहिड़ी असांजे सिंध जे माण्हुनि खे आहे। ॿियो त ठहियो, पर KPK में जेकॾहिं वञो त KPK जो इंफ्रास्ट्रक्चर बि असां खां तमामु बहितरु आहे। हाणे असांजी जेका आहे सा इहा पोज़ीशन इन जे करे थी आहे जो एक्चुअल में हिते पॉलिटिकली को बि सिंधी माण्हुनि सां यानी कि रिलेटेड न आहे, उनजो उनखे कंसर्न न आहे। जेका डेमोक्रेसी हिते हले थी, जंहिंजे जेको सिस्टम असां वटि आहे, तव्हांखे ख़बर हूंदी त डेमोक्रेसी जेका इब्राहिम लिंकन जॾहिं ठाहियो त गवर्नमेंट ऑफ द पीपल फॉर द पीपल बाय द पीपल, इहो हुनजो बेसिक रूल हो। पर असां वटि जेका गवर्नमेंट आहे उहा जेका आहे सा डेमोक्रेसी न आहे, पर असांजे साईं मुबला शाह साहिब जे चवण मुताबिक़ इहा ओलिगार्की आहे, गवर्नमेंट ऑफ द फ्यू फॉर द फ्यू। माना उहा चंद माण्हुनि जे मुफ़ादनि ऐं उनखे इंट्रस्ट खे बचाइण लाइ हले थी, तंहिंजे करे आम माण्हूअ खे को बि फ़ाइदो या लाभ कोन थो पए। उनखां सवाइ तालीम में सिंध जॾहिं पाकिस्तान ठहियो त सभ खां अॻरी हुई, पर हाणे असां ॾिसूं था त बलोचिस्तान खे छॾे करे बाक़ी सभिनी खां असां पोइते आहियूं। तंहिंजे करे इहो आहे, सिहत जो हिसाब बि इहो ई आहे। तंहिंजे करे हीअ जेका ओलिगार्की थी आहे, इन में असां ॾिसूं था त इहो सॼो सिस्टम इन पासे पियो वञे जो मूंखे त ईअं थो लॻे त ॼणो हिते बादशाहत क़ाइमु थियण पई वञे। जेको बि माण्हू आहे सियासी इन्फ्लुएंशियल, उहो सभई हिक ॿिए खे धिका ॾियूं हिकिड़ी पार्टीअ में वञण लाइ जेको आहे सो माना सरगर्दा आहिनि ऐं उन पार्टीअ जी डिलीवरी छा आहे उहा मुंहिंजे ख़्याल में असां सभिनी खे जेको आहे सो ख़बर आहे त छा इहा जेका आहे सा न हिकु पार्टी बि न आहे, बल्कि हिकिड़ी फैमिली आहे या हिकु ॿ माण्हू आहिनि। हाणे छा इहे सभु हाणे जेको आहे सो इहो सिंध जे हिन ते कंट्रोल करे छा इहे बादशाह थी वेंदा? छा पंजाब में जेका ॿिया वेठा आहिनि उहे पंजाब जा बादशाह थींदा, KPK जा ॿिया थींदा ऐं बलोचिस्तान जा ॿिया थींदा? तमामु हिकिड़ी जेका आहे सा हिन दुनिया जे हिसाब सां ॾिसूं था त असांखे ॾाढी ॾुखी जेका आहे सा सूरत हाल लॻे थी। तंहिंजे करे सिंध मुकमिल तरह वरी समाजी तरह ॾिसूं त समाजी तरह बि सिंध जो हाल इहो आहे त असां अञा ताईं सिविलाइज़ न थी सघिया आहियूं। असांजो औरतुनि ॾे रवैयो, ॿारनि ॾे रवैयो, तालीम ॾे रवैयो, ॿियनि शयुनि ॾे रवैयो, उहो सभिनी जे साम्हूं आहे। तंहिंजे करे सिंध जी का सूरत हाल चङी न आहे। हाणे ॿियो साईं जो इहो हुयो टॉपिक इन जे बारे में त इहो छो थियो आहे। मुंहिंजे ख़्याल में त इहो सभु कुझु इन जे करे थियो आहे जो असां लॉन्ग टर्म जेको आहे सो कंहिं ग़लति राहुनि ते वियल आहियूं या ग़लति रस्ते ते आहियूं। सभ खां पहिरियों त हाणे जीअं त पाकिस्तान में इहो थियो आहे, तंहिंजे करे नंबर 1 जेका ॻाल्हि इहा ही त जॾहिं पाकिस्तान ठहियो त असांजा जिन माण्हुनि रिज़ोल्यूशन पास करायो सिंध असेंबलीअ मां, जॾहिं पाकिस्तान ठहियो ऐं जेका आहे उनजे मालिकी सिंध जे मालिकी करण जो टाइम आयो त उहे रुसी वञी वेही रहिया। नतीजो इहो थियो त सिंध जेका आहे पंहिंजो मेन स्ट्रीम खां बेगानी थी वई ऐं एतिरे क़दुरु जो पहिरीं गवर्नमेंट ठही, ॿी ठही, टीं ठही, चौथी ठही, अयूब ख़ान ताईं बि को बि सिंधी माण्हू सिंध जे गवर्नमेंट में कोन हो।
भुट्टो साहब जॾहिं आयो त उन वक़्तु वञी कुझु माण्हू आया ऐं थोरो घणो लॻो त माना असां बि पाकिस्तान जो हिसो आहियूं। तंहिंजे करे हीउ जेको असां मेन स्ट्रीम खां परे थी वियासीं, उन में छा थियो त मुल्क वधंदो रहियो, असेंबली बि ठहियूं, तालीमी इदारा बि ठहिया ऐं सॼो कारोबार हलियो, पर असांखे उनजी जेका ख़बर ई न हुई। असां हेॾे जेको आहे ॻोठनि में या तमामु रिमोट एरियाज़ में वेठा रुॻो टायर साड़े ख़ुशि पिया थियासीं त बाबा असां इन में आहियूं। नतीजो ई निकितो त न असां वटि का इंडस्ट्री आहे, न असां वटि का जेको आहे सो को वापारु ऐं इन में आहे, न असां मां को वॾी बहितरीनु एजुकेशन इदारा आहिनि। हर हिसाब सां जेको आहे सो असां आउट ऑफ माना उहो हलिया वियासीं बॉक्स ऐं वञी हिकु रिमोट उन में वञी फाथासीं। तंहिंजे करे हिकिड़ो त जेको आहे सो इहो सबबु हो। ॿियो इहो हो त जॾहिं पाकिस्तान ठहियो त असांजो जेको डेवलप थियल इकोनॉमिक तबिको हुयो, जेको विचो तबिको हुयो, बल्कि मथियों विचो तबिको हो, इंडस्ट्री बि ठाहे सघिया पिए सभु कुझु, उहो इन बावजूदि इन जे त पाकिस्तान रिज़ोल्यूशन में अहिड़ी का बि ॻाल्हि न हुई त हितां माण्हू माइग्रेट थींदा ऐं होॾो माण्हू माइग्रेट थी ईंदा। उहे जेको आहे सो हिकिड़ो पूरो जो पूरो जेको आहे पलियो पलायो असांजो माशी जेको हिसो हुयो उहो हितां हले वियो। टियों इहो थियो त असां जीअं त उन वक़्तु सिंधी मुस्लमान जेके हुआ उहे एतिरो पढ़ियल लिखियल घणे तइदाद में कोन हुआ, तंहिंजे करे उहे कंहिं इकोनॉमिक प्रोसेस में हिसो वठी न सघिया। तंहिंजे करे असां कंहिं बि ॻाल्हि में अची न सघियासीं, इंडस्ट्रीअ खां ॿाहिरि रहियासीं, वापार खां ॿाहिरि रहियासीं, पंहिंजे सोर्सिस ते असांजो जेको गुरफ़त हुई उहा ढिली हुई थी वई ऐं उनजे जाइ ते जेके ॿिया माण्हू हुया उन्हनि खे जेको आहे सो सभु कुझु मिलियो। ऐं जीअं त उन वक़्तु उन्हनि जी हुकूमत हुई, तंहिंजे करे उन्हनि कानून बि ठाहिया त बाबा जेकॾहिं को हिंदू वञे थो या उन्हनि जी जेका प्रॉपर्टी आहे को बि हितां जो लोकल माण्हू ख़रीद करे नथो सघे, पैसा ॾेई वठी नथो सघे, उहा हुननि खे ई मिलणी आहे। इहो मसइलो थियो। उनखां पोइ असांजा जेके सियासतदान आया 60s 70s में, उन में इहो दौर में असां चई सघूं था त अदीबनि ऐं सानियामंदनि काफ़ी सुठो कमु कयो ऐं हिकिड़ो शऊर बि ॾिनो त बाबा असां सिंधी आहियूं, असां सां हे प्रॉब्लम आहिनि। बाक़ी जेके सियासतदान हुआ उहे जेके सियासत खे ॼाणनि ई न पिया। हिन वक़्त ताईं इहा पोज़ीशन हुई त माना सिंधी जेको सियासतदान आहे उनखे बैन अल-अक़वामी सियासी तब्दीलियुनि जी ऐं लोकल लेवल ते तब्दीलियुनि जी का ख़बर न हुई। उनखे ख़बर न हुई त एम्पायर्स जो रोल छा हूंदो आहे, एम्पायर्स मुल्क कीअं ठाहींदा आहिनि। मुल्क उहे वीचारा नंढड़ा जेके से पाण न ठहंदा आहिनि, पर बैन अल-अक़वामी साज़िशुनि ऐं फ़ैरन घरनि जे नतीजे में उहे थियनि था, उनजो असांखे को पतो न हो। उनखां पोइ जेको असांजी नेशनल सियासत आई उहा ख़्याल परस्तीअ ते ॿधल आई, उहा ग्राउंड रियलिटीज़ ते ॿधल न हुई। उन्हनि जी का इकॉनमी न हुई, हुननि जी इकॉनमी जेका आहे सा बताखोरी ऐं फुरलुट हुई ऐं हुननि जो जेको आहे वियन ऐं अमल एतिरो पावरफुल न हो जो उहो माण्हुनि खे मुतासिर करे सघे। तंहिंजे करे उनजे जाइ ते जेकॾहिं ॿिया माण्हू आया जेके उहे बि वॾेरा ई हुआ। ऐं ॿियो जेको मसइलो इहो आहे त असांजी प्रोग्रेसिव या नेशनल सियासत जेका हुई उनजो वास्तो आम माण्हूअ सां या मासिस सां बिल्कुलु न हो। जॾहिं त जेको वॾेर को सिस्टम आहे उन में हर हेठियों माण्हू कुड़मी ॿियो टियों उनजो इकोनॉमिक डिपेंडेंस काफ़ी हद ताईं ऐं बल्कि सोशल डिपेंडेंस बि वॾेरे जे न ते आहे। तंहिंजे करे हमेशह उन्हनि उनखे वोट ॾिनो ऐं कंहिं प्रोग्रेसिव माण्हूअ हिकिड़ो यूसीअ जी सीट बि न कढी सघिया। इन खां अलावा असांजो जेको सानियामंद तबिको उहो सिर्फ़ु रोमानवी नेशनलिज़म जो शिकार आहे, यानी उहे जेके आहिनि से पंहिंजो सुठियूं सुठियूं सिंध जूं ॻाल्हियूं कनि था, सिंध जे माज़ीअ ते फ़ख़ुरु कनि था ऐं पंहिंजे शाइरनि ते फ़ख़ुरु कनि था, पर अमलनि करण लाइ कुझु बि तयारु न आहिनि। नतीजे तौरु इहो थो थिए त हीअ दुनिया अमल जी आहे, उन में प्रोसेस में ॿिया धुरियूं अॻिते वधंदी थियूं वञनि, हो ॾींहुं ॾींहुं पोइ ते हलंदा विया ऐं नतीजो अॼु इहो जो निकितो आहे जो सिंधी माण्हू जेको आहे सो मुकमिल तौर ते पंहिंजो जेको आहे सो पोइ ते हली वियो आहे। उनखां पोइ हाणे इहो आहे त इहो मामिलो ठीकु थींदो कीअं, सो उनजे लाइ इहो ज़रूरी आहे। जीअं त टाइम घटि आहे तंहिंजे करे मां टिप्स में थो अचां, उनजा डिटेल्स नथो मां ॻाल्हायां। इहो मसइलो ठीकु ईअं थींदो त पहिरियों त असां इहो सम्झूं त सिंध खे सम्झूं त सिंध आहे छा।
असांजे दिमाग़ में इहो आहे त सिंध जेका आहे त हीउ जेको सिंध सूबो आहे इहो सिंध आहे, पर जेकॾहिं असां तारीख़ में वञूं था त पंजाब तारीख़ में कोन हुयो, 500-600 सालनि ताईं बि अॻ में उनजो को वजूद न हो। इहो समूरो इलाइक़ो सिंध हो। इहो माना 1000 साल क़बले मसीह खां वठी अॻ में खां वठी वेंदे जेको आहे सो पाकिस्तान या मुग़लनि जे पीरियड ताईं तक़रीबन इहो जेको आहे समूरो सिंध हुयो। ऐं सिंध जो जेको हुकुमरान हूंदो इन सॼे इलाइक़े जो हुकुमरान हूंदो हो। जॾहिं ईराननि फतह कयो, जॾहिं हिननि यूनानियुनि अचे सिंध खे फतह कयो, त बि असांजो हेडक्वाटर हिन समूरे इलाइक़े जो अरोड़ हुयो। तव्हां जेकॾहिं हुनजो बि ॾिसंदव त जेके वॾा शहरनि में जंगियूं थियूं उहे अरोड़ में थियूं। ऐं हिन वक़्तु बि जेके अरोड़ जा माण्हू लॾे विया 960 में तक़रीबन ज़िलज़िलो आयो, उनखां पोइ दरिया पंहिंजो पेट मटायो ऐं लॾे हिंदुस्तान में आया त उहे अरोड़ा था सॾाइनि। उहो अरोड़ा जेको जनरल अरोड़ा हो या मलाइका अरोड़ा या ॿिया आहिनि, इहे सभु एक्चुअल में आहिनि ई अरोड़ जा। तंहिंजे करे ॻाल्हि इहा आहे त पहिरियों त असां इहो सम्झूं त असां हिन सॼे जी मालिकी कयूं, पाण खे आइसोलेट करण मां को बि फ़ाइदो न आहे। इहो सॼो सिंध आहे, इंडस वैली आहे। ॿी ॻाल्हि इहा आहे त असांखे मेन स्ट्रीम जी पॉलिटिक्स करणी पवंदी। जेकॾहिं असीं कुंडुनि में लिकी वेही रहंदासीं, शाए थिया वेठा हूंदासीं या अहसास जे कमतरीअ में हूंदासीं, त नतीजो इहो निकिरंदो त सभु कुझु असांजे हथनि मां हाणे बि कोन्हे, घटि आहे, पर इहो जेको थोरो घणो आहे इहो बि ईंदो। तंहिंजे करे असांखे सम्झणु खपे त इहो पंजाब बि असांजो आहे, त बलोचिस्तान बि असांजो आहे, KPK बि असांजी आहे, ऐं असांखे मेन स्ट्रीम जी जेका आहे पॉलिटिक्स करणी पवंदी। टियों ॻाल्हि इहा आहे त इकोनॉमिक प्रोसेस में असांखे हिसो वठिणो पवंदो। असां भला छा आहे जेको आहे सो पठाण अचे, जेकॾहिं रोड ते पंहिंजो होटल ठाहे सघे थो, बसूं हलाए सघे थो, वॾा वॾा सिंध जा जेके कॉन्ट्रेक्ट आहिनि अर्बन रुपयनि जा, उहे सभु पठाण खणनि था, छो त उन्हनि वटि एक्सकेवेटर आहिनि ऐं इहे आहिनि डंपर ॿिया टिया आहिनि। छा असां इहो कमु नथा करे सघूं? असां जेसि ताईं इकोनॉमिक प्रोसेस में न थींदासीं, सिंध जी बजट सिंध जे माण्हूअ में ॿिन्ही पासनि खां न विराइबी, तेसि ताईं असां ईअं ई जेको आहे सो पंहिंजो पोइते ऐं रहंदासीं। चोथों इहो आहे त हीअ जेका रोमानवियत आहे, इहा कढी अमल पसंदी असांखे आणणी पवंदी। माना ॻाल्हियूं करणु, असां जेको असांजा माण्हू राति जो शराबनि ते भई ॾाढो हणनि था ऐं शाइरी ॿुधाइनि था, हिक ॿिए खे वॾी लस्त वठनि था, उनजे बजाए ॾींहं जे रोशनीअ में अमलनि जेको आहे सो उहो को कमु कनि। ऐं सभ खां नंबर 1 ॻाल्हि इहा आहे त सिंध खे ज़रूरत आहे त मुख़्तलिफ़ शोबनि जे सिलसिले में इदारा ठाहिजनि। हाणे जेकॾहिं मिसाल तौरु अॼु फ़र्ज़ु कयो त ओबामा मरी वञे या जेको आहे सो ट्रंप जेको थींदो उनखे बि को मारे छॾे, त तव्हांजे ख़्याल में अमेरिका न हलंदो? हिकिड़े सेकंड जो बि फ़र्क़ु न पवंदो। सबबु इहो आहे जो हुननि जा हर शइ में इदारा ठहियल आहिनि, उहे जल्दी जेको आहे हर शइ कवर करे था वञनि ऐं उनखे मुंहुं था ॾियनि। सिंध खे जेको आहे सो तालीम जा इदारा खपनि, भली प्राइवेट छो न हुजनि, ज़रूरु न आहे सभु कुझु गवर्नमेंट न कंदी आहे। उनखां पोइ असांखे वोकेशनल ट्रेनिंग जा इदारा खपनि, ऐं सभ खां वधीक जेको असांखे इदारो खपे उहो खपे जंहिंमें असां सभु गॾिजी वेही सोचा वीचार करे सघूं। यानी सिंध खे तमामु वॾे हिकिड़े फ़िक्री इनकलाब जी ज़रूरत आहे। शयुनि खे वरी जेको आहे रिविज़िट करिणो आहे, शयुनि खे सम्झणो आहे त बाबा हे कमु कीअं थींदो, कहिड़ी असां ग़लती कईसीं, कहिड़ी जेका आहे सा पंहिंजो असांखे भुल थी वई, कहिड़ी ॻाल्हि जे करे असांखे नुक़सानु पियो, कहिड़ी ॻाल्हि चङी कईसीं। तंहिंजे करे उनजे लाइ ज़रूरी आहे त उनजी हिकिड़ी सिंधी क़ौम जी थिंक टैंक हुजे, जंहिंमें बग़ैर कंहिं तफ़रक़ जे इहो न हुजे त बाबा हे माण्हू सिंध टी वियो आहे तंहिंजे करे जेको आहे हे अचे, हे फलाणे इदारे जो उहो न अचे, हीउ जेको आहे हे सो पंहिंजो मुंहिंजो दोस्त आहे, हीउ जेको आहे मूंखे फलाणे त मुंहिंजी गिला कई, इनखे छॾे करे। छो त मां इहो चवंदुमि त असांखे जे ॿिनि ॻाल्हियुनि नुक़सानु पहुचायो आहे, उन सां गॾोगॾु हिकिड़ी ॻाल्हि इहा बि आहे जेका हिकिड़ी एक्सट्रीम अना आहे सिंधी माण्हूअ में। माना को बि माण्हू कंहिंखे ॿिए खे ॻाल्हि ॿुधण लाइ, बर्दाश्त करण लाइ, नेगी ॿुधण लाइ तयारु न आहे, ऐं उहो चए थो त मां ख़ुदि आहियां। ऐं माण्हू एॾा त सेल्फ लव जो शिकार आहिनि ख़ुदाशीअ जा, जो उहे चवनि था त बाबा मां ई सभु कुझु आहियां, बाक़ी कुझु न आहे। जॾहिं त हीउ जेको मॉडर्न ज़मानो आहे, इन में कलेक्टिव विज़डम आहे, कलेक्टिव लीडरशिप आहे, उनखां सवाइ को बि मसइलो हल न आहे थियणो। तंहिंजे करे असांखां इंडिविजुअल पसंदी, ख़ुदि आशिकी ऐं जेका आहे सा पाण खे पढ़ाइण वारी ॻाल्हि कढी उनजी जाइ ते पाण में वेहणो पवंदो, मथो टेके
ऐं ऑर्गनाइज़ेशन खे सिखणो पवंदो ऐं ऑर्गनाइज़ेशन जे प्रोसेस में जेका बोरियत थींदी आहे उहा बर्दाश्त करणी पवंदी। तंहिंजे करे मुख़्तलिफ़ क़िस्म जा जेके इदारा ठाहिणा पवंदा, पाकिस्तान लेवल जी जेको आहे पॉलिटिक्स करणी पवंदी ऐं पाण मां हे जेके आहिनि सोशल इलतूं ख़ासि तरह जेके सानियामंद आहिनि उहे हक़ीक़त में सानियामंद आहिनि ई कोन, नकुली आहिनि। छाजे करे उहे जेके आहिनि से जेको बि कमु कनि था उहो ज़ाती मुफ़ाद ऐं ज़ाती हासिलात आहे। मेजॉरिटी सभई न, मेजॉरिटी जेका आहे सा उहो उन लाइ कनि था ऐं हुननि खे जनरल गुड जे लाइ जेको आहे सो को ख़ासि माना इंट्रस्ट न आहे। हिकु पाण पढ़ाई ऐं ॿियो जेको आहे सो पर्सनल मुफ़ाद। जेकॾहिं असां पंहिंजा इदारा ठाहे हुन में ज़ालुनि ॿारनि जे नाले ते पघारूं भरींदासीं ऐं उहो जेको आहे सो ख़र्चु न कंदासीं पंहिंजे माण्हुनि जे मथां त हुनजो नतीजो कहिड़ो निकिरंदो। तंहिंजे करे हिकु मेन स्ट्रीम में वञिणो आहे, इदारा ठाहिणा आहिनि ऐं पाकिस्तान जी पंहिंजो मेन स्ट्रीम जी पॉलिटिक्स करणी आहे ऐं पंहिंजूं जेके ही आदतूं आहिनि उन्हनि खे चेंज करिणो पवंदो। उनखां पोइ जेको आहे सो मुंहिंजे ख़्याल में को बहितरीअ जी गुंजाइश पैदा थींदी। छो त असांखे त इहो ख़बर ई न आहे त असांखे मुक़ाबिलो किथे करिणो आहे। असां जेको आहे सो अञा त हेठां ई लेवल ते पिया था माना बांबड़ा पियूं। असांखे इहो ख़बर न आहे त बाबा तव्हां कराचीअ में वेठा आहियो त तव्हांखे मीडिया में कहिड़ो प्रॉब्लम आहे। ॿिया इदारा तव्हांखे शौक़ ते वधणु नथा ॾियनि। तव्हांखे जेको आहे तव्हां नौकिरी त करे ॾिसो उते जेको आहे तव्हांखे ख़बर पवंदी त कीअं जेको आहे मसइलो आहे। पंजाब में वेही इस्लामाबाद में ॾिसो त छा प्रॉब्लम आहे। तंहिंजे करे असांजी गेम शुरू ई न थी। शुरू तॾहिं थींदी जॾहिं पहिरियों असां हे कमु कंदासीं।